अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु इन सोशल मीडिया प्रेस क्लब मदईजी में असांजा महिमान आहिनि। प्रेस क्लब मदईजी जा सदर जनाब वहीद जोखियो साहब जिन। अचो त साईं जिन खां ॻाल्हि ॿोल कयूं। वही साहब, सोशल मीडिया प्रेस क्लब मदईजी में अॼु इन तकरीब में भी शरीक थिया हो, महिमान आयो, कीअं था महसूस कयो? साईं ज़बरदस्त जेका ही दोस्तनि तकरीब रखी आहे ऐं इनवाइट किया उन ते दोस्तनि जे दिलि जे गहराइण सां शुक्र अदा कयूं था। ऐं गॾोगॾु इहा बि दोस्तनि खे मुबारकबाद ॾियूं था जन ही सोशल मीडिया प्रेस क्लब जो हिते बुनियादु विधो आहे। ऐं इन ई उमेद सां त जीअं मदे जे अंदरि जेको प्रेस जो जेको मयार आहे उनखे जेको आहे बरक़रार रखंदे ही दोस्त जेके आहिनि पंहिंजो किरदारु अदा कंदा। मज़लूम, बेपच ऐं बेसहारा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे आवाज़ खे जेको आहे सोशल मीडिया ज़रिए ऐवाननि ऐं हितां जा जेके करता धरता धुरियूं आहिनि उन्हनि ताईं पहुचाईंदा आहिनि। गॾोगॾु मां दोस्तनि खे इहा बि नंढड़ी गुज़ारिश कंदो हलां त अक्सर करे जेको असां वटि थिए ईअं थो त सोशल मीडिया जो जेको असां वटि आहे हिकिड़ो नेगेटिव इस्तेमालु कयो पियो वञे ऐं हिकिड़ी धुर थी करे उनजो इस्तेमालु कयो पियो वञे। जंहिंखां दोस्तनि खे इहा ई राय ॾींदुसि त जेकॾहिं हिन प्लेटफॉर्म ताईं कमु करिणो आहे त ख़ुदा उहो न्यूट्रल थी कमु कयो। ऐं छा आहे जो सहाफ़ीअ जो सभु कंहिं सां वास्तो हूंदो आहे, सहाफ़ी कंहिं हिकु धुर जो न हूंदो आहे। जेकॾहिं अॼु सहाफ़ी हिन धुर जो आहे सुभाणे उन मुखालिफ़ धुर जो बि उन सां हूंदो आहे, जंहिंजे करे उनखे असां सहाफ़ियुनि खे घुरिजे त न्यूट्रल तरीक़े सां रही करे जेको आहे असां पंहिंजे शहर जा मसइला, शहरनि जा जा जेके आहिनि उहे घटाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। सोशल मीडिया जी दोस्तनि जेको ही नओं हिकिड़ो पंहिंजो प्लेटफॉर्म ठाहियो आहे उन तां बि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त शहर जा जेके सफ़ाई सुथराई जो मसइलो हुजे, लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन ख़राब थी वई आहे उनजो हुजे, हिते पुलिस गर्दी जेका आहे उनजे ख़िलाफ़ु जेको आहे दोस्त जेको आहे पाण में यकमुश्त थी करे उनजो जेको आहे बहितर नमूने सां सोशल मीडिया इस्तेमालु। सोशल मीडिया ईअं ई आहे त जेको सोशल मीडिया ते एक्टिव आहे उहो पाण सहाफ़ी आहे, भले को उनजो कंहिं इदारे सां वास्तो हुजे न हुजे। उहो ई माना ॾिसो केतिरो ई ज़रियो असांजो सोशल मीडिया आहे जंहिंखे उनजो ज़रियो वठी करे असां प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे उहो इशू तां कैच करे पोइ उनखे पंहिंजे तरीक़े सां माना हाईलाइट करे। कोशिशि इहा हुजे, ज़हन माइंड इहा ई शइ हुजे त बाबा मूंखे पंहिंजे मारवाड़नि जी मदद करणी आहे, मूंखे जेको आहिनि हीअ जेके मसइला आहिनि शहर जा हिन प्लेटफॉर्म ते उहे उजागर करणा आहिनि, हाईलाइट थींदा किथां न किथां को उन्हनि जो जेको आहे हल करणो आहे। त कोशिशि कयो तव्हां, हीअ हिकिड़ो वसी प्लेटफॉर्म आहे, हीअ महदूद न आहे। ॾिसो केतिरा ई माना अहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि जेके सिर्फ़ु इलाइक़ाई लेवल ताईं महदूद न आहे, तव्हां वर्ल्ड लेवल ते था अची वञो। पोइ जेको अॻिलो माण्हू हूंदो आहे न पोइ उहो उन मां उनजे लफ़्ज़नि मां ई सम्झंदो आहे त बाबा हीअ जेको आहे त हे केतिरे माइंड ताईं आहे, केतिरी ज़हनी अप्रोच केतिरी आहे। पोइ उन लेवल ते उन माण्हूअ खे जेका उहा मोट मिलंदी आहे, न त पोइ केतिरा ई सोशल मीडिया भरी पई आहे, पोइ केतिरा ई जेके उते ई पाण ताईं जेको आहे त वही साहब अब्दुल्ला शेख जेको आरज़ू न्यूज़ जो CEO आहे ऐं जंहिं तव्हांखे स्पेशली बि इन जेको आहे तकरीब जो जेको मेज़बान आहे सम्झो त हिन उनजे हवाले सां साईं अब्दुल्ला शेख साहिब साम्हूं जी ईअं सम्झो त टेलीफोनिक राब्ता हुया। अॼु जेका आहे बाज़ाब्ता हुन सां मुलाक़ात थी आहे, हुनजा लख एहसान। हुन माना एतिरी दिलि जे गहराइण सां मूंखे माना जेको आहे आमादा कयो त साईं भले तव्हां केतिरी बि लेट कंदव असां तव्हांजो इंतज़ारु कंदासीं, पर हीउ प्रोग्राम असां रखियो आहे उन में तव्हां ज़रूरु शिरकत कयो। सो उनखे जेका आहे राज़ खे ई माना रज़ा सम्झी करे आउं हिते पहुतो आहियां। त महिरबानी वही साहब, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। महिरबानी साईं। हिकु दफ़ो ॿीहर वरी तव्हां सोशल मीडिया जे दोस्तनि जा लख कुर्ब जन असांखे मौक़ो ॾिनो ऐं यकीननि हिन गर्मीअ जे टाइम में कुझु टाइम मूंखे लेट बि थी वई, दोस्तनि उहो बर्दाश्त कयो। त तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।